अदा पंहिंजो नालो ॿुधाइजो। अनवर अली सठियो। अच्छा, इहा कंहिंजी बनी पिया करियो? वॾे सदर जे। कहिड़ो फ़सुलु आहे? कमाद आहे। अच्छा, हीउ ट्यूबवेल पियो हले या मोक पाणी आहे? हीउ लिफ्ट वारो पाणी आहे। अच्छा, हीउ लिफ्ट वारो पाणी आहे। सही आहे, मोक कोन थो लॻे? मोक नथो लॻे। अच्छा, इहो ॿुधाए त हीउ जेको कोरोना वायरस हले पियो, इन जेको हारियुनि ते या आबादगारनि ते असरु पियो आहे तव्हांजी नज़र में? न। कीअं? हिते ॿारहाड़ी में अहिड़ो को सिस्टम ई कोन थियो आहे, वाक़ियो कोन थियो आहे अहिड़ो। अच्छा, हा, हिते बि ॿाहिरियां माण्हू अचनि था तव्हां वटि? ॿाहिरियां माण्हू अञा न आया आहिनि। सही। ऐं आबादीअ में तव्हांजी बचति थींदी आहे या न? आबादी में सुठी बचत थींदी आहे। अच्छा, सुठी उपत तव्हांजी कहिड़े फ़सुल में आहे? कमाद में आहे। कमाद में आहे। जी। कमाद जो हींअर कहिड़ो हिसाबु रेट हुयो? कमाद हींअर वियो 290 रुपया। 290 रुपया। जी। सही। तव्हांजो घणो कमाद वियो? मुंहिंजो 1000 मण खनि वियो। अच्छा, फी एकड़ जी पैदावार कीअं आहे कमाद जी फ़सुल जी? फी एकड़ सुठो आहे त पोइ 1000 मण लहियो वञे थो। अच्छा, जेकॾहिं घटि आहे त? घटि आहे त 500-600 मण थो लहे। अच्छा, सही सही। माना इन हिसाब सां तव्हांजी बचति सुठी थी वञे, सुठी थी वञे, गुज़ारो हलियो वञे। गुज़ारो हलियो वञे। ऐं ज़मीनदार हिसाब किताब में कीअं आहिनि? उहा ज़मीनदार जी मर्ज़ी आहे, केॾी महिल हणियो वञनि ला केॾी महिल सही था कनि। सही। मतिलबु तव्हांजी सम्झ में तव्हांखे ज़मीनदार हणी वियो या सही कयईं? मुंहिंजो हिसाब किताब सही थियो आहे। सही सही। हा।